बिल्कुल सॼे मुल्क जी गड़ियासिन में भी जो गर्मी जो सख्त ज़ोर वठी वही है। गड़ियासिन शहर वासिन जो सेमी पुलन जो रुख कयो है। अचो त सेमी पुल में तड़ कंदड़ वेंदड़ मानुन सां ॻाल्हि ॿोल कयूं त उहे कीअं पिया गर्मी खे महसूस कनि। गर्मी के मौसम में मानू एंजॉय करण ईंदा आहिनि। हिन हेॾी 48 52 53 डिग्री के मौसम में मानू काॾे वञनि। ॿियो गर्मी बिजली आज़ार, ॿियो महंगाई जे लाइ बि कुझु अॼु पेट्रोल वधी वियो आहे इलाही। 15 रुपया राति गवर्नमेंट वधायो आहे, नाजाइज़ आहे। इन ते बि कुझु आवाम खे ॿाहिरि निकिरणु खपे, महंगाई के खिलाफ़ निकिरणु खपे। तो गर्मी लाइ बि निकिरनि जीअं लोड शेडिंग घटि थिए। 47 48 सेंटीग्रेड या गर्मी हले थी। गर्मी या सतायल मानू काॾे वञनि, मिड़े टाइम कढी करे पोइ जेको आहे 2 रुपया ख़र्च करे हिते अची तड़कंदा आहियूं। मसलो इहो आहे, ॾाढी गर्मी आहे। ॾींहं जी बि बिजली बंदि, राति जो बि बिजली बंदि, आज़ार लॻो पियो आहे। मिसकिन माण्हू काॾे वञनि, पाणीअ में न वेंदा। ॿियो हाणे काॾे गर्मीअ में जो बेहोश थी वञे पोइ बि त आज़ार आहे न। कैमरामैन टीम सां गॾु जानी जतोई, मेहरान टीवी न्यूज़ गड़ियासिन।